अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु शल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए। दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आख़िरत में उन महबूब जी ज़ियारत, शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम सूरह बक़रा जी आयत नंबर 153 तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। इन पाक लफ़्ज़नि जे अंदरि अल्लाह अज़्ज़ व जल मोमिन बाननि सां मुख़ातिब आहे। कंहिंसां? जेके ईमान वारा आहिनि, जेके अल्लाह ऐं उन जे हबीब खे मञण वारा आहिनि, उन्हनि मोमिननि खे रब सॾियो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह, मदद वठो सब्र खां ऐं निमाज़ खां। इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक अल्लाह उन्हनि सां गॾु आहे जेके सब्र वारा आहिनि। मोमिननि खे रब जो ख़िताब आहे ऐं अल्लाह तबारक व तआला ॿिनि शयुनि जो हुकुम फरमायो आहे। नामुसाइद हालात में, नामुआफ़िक अहजायुनि, ओखायुनि, मुश्किलातुनि, मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि जे वक़्त में अल्लाह ताला जल्ल शानहू मोमिन बाननि खे ॿिनि शयुनि सां मदद वठण जो हुकुम ॾिनो। जॾहिं तव्हांजे ज़िंदगी में उहे ॾींहं अचनि जिन खे तव्हांजी तबीयत पसंदि नथी करे, तव्हांजे मिज़ाज जे नामुआफ़िक ॻाल्हियूं अचनि, तकलीफ़ूं अचनि, मुसीबतूं अचनि, बीमारियूं अचनि, दर्द अचनि, आफ़तूं अचनि, शामतूं अचनि, त अहिड़े वक़्त में ए ईमान वारो, तव्हां मदद वठो ॿिनि खां। हिकिड़ो सब्र, ॿियो निमाज़। इस्ताईनू
बिसब्र वसला, मदद वठो सब्र खां ऐं मदद वठो निमाज़ खां। जॾहिं तव्हां सब्र कंदो ऐं निमाज़ अदा कंदो पोइ उन जो नतीजो छा थींदो? इन अल्लाह, इन ॻाल्हि में को शक या शुबो आहे ई कोन, बग़ैर शुबे जे इहा ॻाल्हि आहे त बेशक अल्लाह मअस्साबिरीन, सब्र वारनि सां गॾु आहे। कंहिंसां अल्लाह गॾु आहे? सब्र वारनि सां, जेकी ॾुखनि में, दर्दनि में, तकलीफ़ुनि में, अंजायुनि ऐं ओखायुनि में सब्र कनि था, अल्लाह उन्हनि सां गॾु आहे। जंहिंसां अल्लाह गॾु थी वञे पोइ सॼी दुनिया खणी तूफ़ान बणिजी वञे, पर जंहिंसां अल्लाह गॾु आहे खे बि लहस न ईंदी। प्यारा दोस्तो, ही आसमानी ऐलान आहे, मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम जो फरमान आहे, पर उन्हनि खे आहे जेकी मोमिन आहिनि। हर को हिन ॻाल्हि खे न सम्झंदो, न हिन ते अमल कंदो। अमल उहे कंदा जेके मोमिन हूंदा, ऐं जेकी सब्र ऐं निमाज़ जी दामन झलींदा, त उन जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ो अज़ीम ऐलान करे छॾियो आहे त पोइ ए निमाज़ वारो, ए सब्र वारो, तव्हां दिलगीर न थियो, मां अल्लाह तव्हां सां गॾु आहियां। समझी त मां हाणे पटको पातो आहे, साई चादर पाती आहे, मूंखे बेश्त जो चिठो मिली वियो। रब तो फरमाए सब्र कर वल नबलुवन्नकुम, जरूर आज़माइश वठंदासीं तव्हांजी, जरूर तव्हांखे इम्तिहान जी भट्टी मां गुज़ारींदासीं, जरूर तव्हांजी परखा थींदी, जरूर तव्हांजो इम्तिहान थींदो। पोइ जेको इम्तिहान में कामयाब थींदो सर्टिफिकेट उन खे मिलंदो। जरूर बिल जरूर आज़माईंदुसि तव्हांखे, इम्तिहान वठंदुसि तव्हांजो। हिननि शयुनि मां कंहिं न कंहिं शइ में या त तव्हांखे ख़ौफ़ ॾींदुसि, डपु ॾींदुसि, या तव्हांखे बुख ॾींदुसि, रोज़ी जी तंगी ॾींदुसि। कॾहिं दुश्मन जो ख़ौफ़, कॾहिं धाड़ेल जो ख़ौफ़, कॾहिं दहशत गर्दनि जो ख़ौफ़, कॾहिं ज़ालिमनि जो ख़ौफ़, कॾहिं वरी बुख ॾींदुसि, माल मारिजी वेंदा, कॾहिं ॿोॾियूं अची वेंदियूं, कॾहिं सोकियूं थी वेंदियूं। तव्हांजा जेकी मईशत जा ज़रिया आहिनि, जिथों तव्हांजे रोज़गार जो इंतज़ाम थींदो आहे, कॾहिं दुकान तबाह थी वेंदो, कॾहिं नौकिरी तो लाहे छॾींदव, कॾहिं तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि में, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि में परखींदुसि। व नक़सिम मिनल अमवाल, कॾहिं वरी तव्हांजे मालनि में नुक़सान पइजी वेंदा। वल अनफुस, कॾहिं तव्हांजे जानियुनि में नुक़सान पवंदा। कॾहिं बच्चो, दिलि प्यारो बच्चो, जिगर जो टुकड़ो फौत थी वेंदो, कॾहिं अबे जी जुदाई ॾींदो साव, कॾहिं जीजल अम्मा खां धार कंदो साव, कॾहिं तव्हांजा दिलि प्यारा भाइर तव्हां खां धार थी वेंदा। इहो तव्हांखे परखींदुसि, आज़माईंदुसि त ॾिसां त मुंहिंजा बाना सचा कहिड़ा आहिनि ऐं कूड़ा कहिड़ा आहिनि। वसमरात, कॾहिं तव्हांखे फलनि में, मेवनि में, पोखुनि में आज़माईंदुसि। फसल तैयार थी आयो, हारी लापारे जे लाइ ॾाटरा ॾंदाए वेठो, पर ओचितो कुएं जो मर्ज़ लॻो, फसल चरी वियो, ओचितो माकड़ अची वई, फसल फना थी वियो। मुंहिंजा दोस्तो, माल में
कदें मेवन में अंबन जो फसल बाग तैयार थी आयो पर ओचितो जो तूफान लगो त अंबड़ियों छणी वियूं किरी पियूं। कदें केले के खुन में, कदें तुझे मालन में, कदें तुझे औलाद में, कदें तुझी पंजी जान में नुकसान दींदो साए, कदें बीमारी दींदो साए, कदें दर्द दींदो साए, कदें मर्ज दींदो साए। मुझा बाना आजमाईंदुस जरूर। पुट हेरे थोरो ध्यान कजो। आजमाइशन जा किस्म रब खुद घणे बुधाया तो हिन 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 किस्मन जो ठाए छड़ियो। पंहिंजे ज़हन में यह गाल रखे छड़ियो, जब उखली में दिया सर तो मूसलों का क्या डर। जने उखरी में मथो विधो थी तो मोरा तो लगंदा न, पर अगते पेरिया पेरिया लफ्ज़न वाला नबलो वन वाव ऐं पोयूं नून सकीलो ये पई जॾहिं गॾिबा आहिनि त कसम जी माना निकिरंदी आहे, ताकीद दर ताकीद जी माना निकिरंदी आहे। रब तो फरमाए वलनबलुवन्नकुम, कसमा त ज़रूर बिल ज़रूर तव्हांखे आज़माईंदुसि, जरूर ताजी परखा वठंदुसि। कदें खौफ दींदो साव, कदें बुख दींदो साव, कदें मालन में मारो विझंदो साव, कदें जानुन में नुकसान विझंदो माव, कदें तवाजे फलन पोखुन में नुकसान दींदो माव। पर जेकॾहिं इन्हनि सभिनी ते तव्हां सब्र कयो, सहप जो मुज़ाहिरो कयो त पोइ वबशिर साबिरीन, ऐं मुबारक दे उन्हनि खे जेके सब्र वारा आहिनि। गम अची वियो, दुख अची वियो, रड़ न कयूं, शिकायत न कयूं, दाह न कयूं। अल्लाह ताला जल शानो जी ज़ात जूं शिकायतूं माण्हुनि सां न कयूं, पर चयूं त जंहिंमें पुनल राज़ी आहे तंहिंमें मां बि राज़ी आहियां। जे सोना रब तुझी ज़ात राज़ी आ त तुझे ॾिनल तकलीफ़ुनि में मां बि तोॾो राज़ी आहियां। जॾहिं सब्र कयूं, बर्दाश्त कयूं त हाणे उन्हनि खे मुबारक थी मिले। ओ सर्टिफिकेट, मुबारकबादी जो सर्टिफिकेट, हाँ मुबारक कॾहिं मिलंदी आहे? जॾहिं पास थी वञे, जॾहिं ख़ुशी मिले, जॾहिं मरहलो उकरी पार पहुची वञे। अॻियों वॾो दरिया थो वहे पियो, अणतारू माण्हू आहे, परियों बि दोस्त बीठा आहिनि, ॾिसनि था हाणे हिन खे दरिया टपणो आहे, पाणी बि वॾो आहे, कुन आहिनि, छोलियूं आहिनि, मौजूं आहिनि दरिया जूं, वञणो बि ज़रूर अथसि। पोइ वीचारो रब ते तवक्कल करे घिड़ी पियो, कुननि में काहे पियो। घड़ो भॻो त घोरियो, आसरो मलाहेज हे इन तरेज, हबीबाणी हेज त पसी मुंह मेहार जो। कुननि में काहे पियो, लहरूं लंघंदो वियो, तार मां तरंदो वियो। जेॾी महिल परींहं भिक पहुतो त जेके बीठल हुया उन्हनि चयो अदा मुबारक अथई, मुबारक अथई। हाँ सुभान अल्लाह। रब पंहिंजो ऐलान कयो त हीअं मोमिनो ही इम्तिहान ॾींदो माव, ही तव्हां खां परखाऊं वठंदुसि, हिननि हिननि शयुनि में तव्हांखे आज़माईंदुसि। हाणे अॻिते रब थो फरमाए पंहिंजे महबूब खे,
महबूब व बशिर साबिरीन, ओ मुझा सोना हबीब तू परिय भिक ते बीठो आ, हे तुझा गुलाम लहरूं लंघंदा अचन था, इन्हन के मुबारकूं दे बिशारतूं दे। हाँ मिठे महबूब जी मिठी मिठी ज़ुबान मजा मुबारक थी मिले, जंहिंजो कलमो पढ़ियो थई वो लजपाल मोहम्मद मुबारक थो ॾिए। ओ मुझा प्यारा उम्मती मुबारक थई सब्र करण वारा, तोखे खुशखबरी आ। ओ मुबारक थई सब्र वारा, केड़ा सब्र वारा? अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सब्र वारा केड़ा आहिनि? रुके ज़बान सां दावा करण वारा न, पर जॾहिं उन्हनि खे मुसीबत पहुती, जॾहिं अणवणंदड़ हालात मथों आया, कॾहिं बच्चे जी जुदाई, कॾहिं घर धयाणी धार थी वई, कॾहिं अबो वफ़ात करे वियो, कॾहिं जीजल अम्मा विछोड़ो ॾेई वञी क़बर भेड़ी थी, कॾहिं मालन में नुक़सान पइजी विया, कॾहिं पकल फसल ते ॿोॾ आई, पाणी लोढ़े खणी वियो, घर लुड़ी विया, फसल ॿुॾी विया। पोइ इन्हनि सभिनी मुसीबतुनि खे ॾिसी रड़ न कयूं, दाह न कयूं, शिकायत न कयूं, वतन कार्ड जे लाइ दर दर ते धिका न वञी खाधऊं, गैर जे अॻियां हथ ढिघा न कयूं, पर उन मुसीबतुनि ते सब्र कंदे चयूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बेशक असां अल्लाह जा आहियूं ऐं मोटणो बि अल्लाह ॾे आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा, ओ इहे माण्हू थव, उलाइक इहे थव, इहे ई माण्हू थव, अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम, इन्हनि जे मथां उन्हनि जे पालणहार जे पारां रहमतूं ऐं बरकतूं आहिनि। सलातूं आहिनि इन्हनि जे मथां, सलातूं आहिनि इन्हनि जे मथां, पंहिंजे रब जे तरफ़ां सलातूं थियूं मोकिलियूं वञनि इन्हनि सब्र वारनि जे मथां। व रहमतुन, रुगे सलातूं न पर रहमतूं बि, सलातूं बि रहमतूं बि इन्हनि ते। व उलाइक हुमुल मुहतदून, इहे ई हिदायत वारा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्तो, हाणे कुरान जे इन आयतुनि ते थोरो गौर कयो। ओ भाइरो, ओ मुसलमानो, ए कलमे पढ़ण वारो, ए सोने हबीब जा हुबदारो, ए अहल बैतन जा हुबदारो, आउं सभिनी खे हिकिड़ो सुजागी जो पैगाम थो ॾियणु चाहियां। छो त मां हींअर बयान त तव्हां फ़क़ीरनि जे अॻियां थो कयां, पर मुंहिंजो पैगाम परे परे ताईं पहुचे थो। मुझो पैगाम हर मकतब फिक्र ताईं पहुचे थो। उन्हनि खे भी दावत थो ॾियां जेकी दुख सदमे ऐं मुसीबत जे वक़्त में पिटको कंदा आहिनि, मातम कंदा आहिनि, कारा कपड़ा पाईंदा आहिनि, या
बेसब्री जा मुज़ाहिरा कंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि अल्लाह जे क़ुरान ॾे सॾियां थो उन्हनि खे बि अहल बैतन जे तरीक़े ॾे सॾियां थो थधी दिल सां थधे दिमाग़ सां मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कजो ॿुधजो सम्झजो पोइ फ़ैसिलो तव्हां पाण कजो जरा या तनक़ीद नाहे पर हिकिड़ो हक़ जो पैगाम प्यार भरे अंदाज़ में तव्हांजे साम्हूं पेश थो कयां ऐं पंहिंजे तरफ़ों न अल्लाह जे क़ुरान ऐं मदीने वारे मीर जी ज़बान ऐं ख़ुदि अहल बैत अतहार जे फरमान हिकिड़ो थोरो मुड़े ध्यानु कजो हिकिड़े माण्हू जे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में वेठल आहे बसि उन दायरे में बंदि थियो पियो आहे सोचींदो बि उहा शइ ऐं गौर बि उन ते कंदो जेका शइ उन जे मुआफ़िक़ ईंदी उनखे मञंदो जेका उन शइ जे ख़िलाफ़ अची वई उनखे न मञंदो ईअं न कयो अॼु तव्हां जेकी ज़हन में ॻाल्हियूं आहिनि न उन्हनि खे बिल्कुलु कढी ज़हन पंहिंजो ख़ाली करे पोइ क़ुरान खे ॿुधो ऐं रसूलुल्लाह जे फ़रमाननि खे ॿुधो पोइ तव्हां पाण फ़ैसिलो कयो त हक़ु चाहे ना हक़ु चाहे वाट कहिड़ी तव्हांखे वठणु खपे पोइ फ़ैसिलो तव्हांजे मथां अल्लाह तव्हांखे अक़ुल बि ॾिनो आहे ज़हन बि ॾिनो आहे ज़मीर बि ॾिनो आहे हक़ ऐं नाहक खे सच ऐं कूड़ खे खोटे ऐं खरे खे सम्झ बि ॾिनी आहे त ही कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी शइ ग़लति आहे जॾहिं तव्हां सारो अॼु मुंहिंजो बयानु ॿुधी पोइ तव्हां पाण फ़ैसिलो वञी कजो त हक़ चाहे नाहक चाहे अब ॻाल्हि सम्झी हाणे अल्लाह जो क़ुरान थो ऐलान करे रब जो पाक कलाम जंहिंमें न शक आहे न शुबो आहे रब थो फरमाए मुंहिंजा बानो जॾहिं तव्हांखे मुसीबत अचे त तव्हां मदद वठो सब्र खां ऐं निमाज़ खां ऐं जॾहिं मुसीबतूं अचनि तकलीफ़ूं अचनि उन्हनि तकलीफ़ुनि जा क़िस्म बि रब बयान कया त कॾहिं तव्हांखे आज़माइश वरती वेंदी ख़ौफ़ ॾेई कॾहिं बुख ॾेई कॾहिं मालनि जो नुक़सान कॾहिं जानियुनि जो नुक़सान कॾहिं मेवनि जो पोखुनि जो नुक़सान इन्हनि सभिनी नुक़साननि मज़ा को बि नुक़सान तव्हां ते अची वञे का बि मुसीबत कड़की पवे त तव्हां उन में सब्र कयो ऐं सब्र में तव्हां चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं असां अल्लाह जा आहियूं मोटणो बि अल्लाह ॾे ऐं जॾहिं तव्हां सब्र कंदो बर्दाश्त खां कमु वठंदो ऐं अल्लाह जे रस्ते में झुकी पवंदो रुजू कंदो हिकिड़ो सब्र सां ॿियो निमाज़ सां हदीस पाक में आहे मुंहिंजे सोहणे हबीब फरमायो आहे त जॾहिं बि तव्हांखे तकलीफ़ अचे त तकड़ कयो निमाज़ ॾे तकड़ कयो निमाज़ ॾे इहो निमाज़ अल्लाह ॾे रुजू थियण आहे रब ॾे मोटण आहे मुंहिंजा मौला ही तकलीफ़ मूंखे पहुती आहे हाणे तुंहिंजे दर आयो आहियां अल्लाह अकबर अल्लाह वॾो आहे पोइ हीअं हथ मथे करणु माना सभु ॻाल्हि छॾणु ॻाल्हि सम्झो था न जॾहिं ॿ फ़ौजूं पाण में मुहारिब हूंदियूं आहिनि जंग कंदियूं आहिनि पोइ जेको मग़लूब थी पवंदो आहे उहो हथ मथे खणंदो आहे अदामू हथियार फिटी करे हथ मथे कंदो आहे हाणे जे हथ मथे खयां परियूं बंदूक राइफल सिधी कयूं बीठो हूंदो पर उहो पंहिंजी गोली पोइते हटाए छॾींदो बंदूक हेठि कंदो जे हथ खयां आहिनि हाणे इनखे ॿियो वधीक सज़ा कहिड़ी ॾियां ॻाल्हि सम्झो था अंग्रेज़ी में सॾिबो आहे हैंड्स अप हथ मथे करणु जेॾी महिल तव्हां निमाज़ पढ़ो था ओॾी महिल हर शइ खां हैंड्स अप
करे छड़ियो था मुझा मौला मां आजिज़ थी वियुसि ही दुख ही दर्द ही तकलीफ़ूं मां सब्र मुझा मालिक मिठा मां तुझे दर ते मोटियो आहियां बस मां हर शइ तो हथ खयो मां तुझो आहियां तुझे दर ते आयो आहियां बी हर शइ तो हथ खयुम बी हर शइ तो हथ खयुम जेके लग लगा पा हुया मिठियूं माइटियूं हुयूं जन में उम्मीदूं आसरा हुया जेके डढरू हुया हियांव जो जेके हियांव जूं थूड़ियूं ऐं टेकूं हुया से बि सभु छॾे विया हाणे सभिनी तो हथ खणी चवां थो अल्लाह अकबर अल्लाह वॾो आहे ऐं पोइ अदब जा हथ ॿधी रब जे हुज़ूर में बीही रहो पोइ रुकू कयो पंहिंजो सिधो कद अल्लाह जे अॻियां झुकाए छॾियो वरी सजदे में किरो पंहिंजी पेशानी अल्लाह जे हुज़ूर में खाक आलूद बणायो मिट्टीअ ते पंहिंजो नक ऐं निरड़ अल्लाह जे हुज़ूर में मिट्टीअ हाणो बणायो मौला हाणे त बाज कर ऐं जेॾी महिल बानो अल्लाह जे हुज़ूर में सजदो कंदो आहे ओॾी महिल सभ खां वधीक अल्लाह के वेझे में वेझी सूरत बाने जी इहा हूंदी आहे बानो पंहिंजे रब जे क़रीब थी वेंदो आहे जेॾी महिल सिर सजदे में रखे छॾींदो इहो आहे इस्तईनू बिसब्र वसलाह मदद वठो सब्र खां ऐं मदद वठो निमाज़ खां ऐं ॿुधो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त मोमिन जो मामलो अजीब आहे छा फरमायूं मोमिन जो मामलो अजीब आहे जे मोमिन खे तकलीफ़ पहुचे ऐं सब्र करे त उन जे लाइ जन्नत आहे जे मोमिन के नेमत पहुचे शुक्र करे तब उन जे लाइ जन्नत आहे हेॾे बि हीअं बि सजण वाह वाह हूअं बि सजण वाह वाह हेॾो बि मज़ो होॾो बि फरहत जे मिली वियो त ईद न मिलियो त रोज़ो हाँ रोज़े जो बि सवाब खड़ो त होॾो वरी ईद जो बि लुत्फ़ पंहिंजी जाइ मोमिन बाने जो मामलो अजीब आहे तकलीफ़ में बि उन जे लाइ अल्लाह ताला जल शानू जे तरफ़ां मेहरबानी आहे अजुर आहे सवाब आहे जन्नत आहे नेमतूं आहिनि रब जो कुर्ब आहे हाँ पोइ जॾहिं क़ुरान लथो हो मिठे मुहम्मद करीम ते कंहिं ते क़ुरान नाज़िल थियो मदीने वारे ताजदार ते क़ुरान नाज़िल थियो ऐं उन घर में पहिरीं तिलावत क़ुरान जी मुस्तफ़ा करीम जे ज़बाने अतहर मां थी ऐं उन क़ुरान के पहिरीं ॿुधण वारा हुज़ूर जा अहले बैत ऐं हुज़ूर जा असहाबी कंहिं क़ुरान ॿुधो अहले बैतन ॿुधो कंहिं क़ुरान ॿुधो असहाबन ॿुधो उन क़ुरान ते अमल भी करे ॾेखारियूं हाँ तूं असां त आहियूं 15वीं सदी जा क़ुरान ॿुधंदा आहियूं वरी पोती छंडे उथी वेंदा आहियूं पर मोमिन उहो आहे जेको क़ुरान ॿुधंदो आहे त वरी उन ते अमल भी कंदो आहे जेॾी महिल क़ुरान नाज़िल थियो मदीने वारे साईं जे बारगाहे अक़दस में जिब्रील अमीन रब जे क़ुरान जूं आयतूं खणी पियो अचे त इहो क़ुरान पहिरीं पहिरीं ज़बाने नबूवत तिलावत करे पई त हुज़ूर जा असहाबी ॿुधनि पिया ऐं अहले बैत ॿुधनि पिया ऐं इन क़ुरान ते पहिरीं पहिरीं अमल करण वारा हुज़ूर जा अहले बैत ऐं मदीने वारे साईं जा असहाबी हाँ ऐं हकीकत तव्हां सीरतूं सवानिहूं किताब पढ़ी ॾिसो त क़ुरान ते जीअं अहल बैतन अमल कयो आहे ईअं ॿियो को करे बि न सघंदो मदीने वारे साईं जे अहल बैत जीअं क़ुरान ते अमल करे ॾेखारियो
ऐं दुनिया वारनि जे लाइ मिसाल क़ाइम कयूं त अहल बैत क़ुरान ते हीअं अमल कंदा आहिनि। छाजे करे जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने वारा साईं इमाम तिरमिज़ी रिवायत आणे थो, हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी तो रिवायत करे, रायतु रसूल अल्लाह फी हज्जतिही यौम अरफत वहुव अला नाकतिहिल कसवा यख्तुब। मदीने वारे मीर के हज्जतुल विदा में मैदान अरफात में कसवा डाची जे मथा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। जेॾी महिल हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कुरान मजीद मदीने वारा साईं कसवा डाची जे मथों सवार आहिनि ऐं उन महिल ख़िताब फरमाइनि पिया त उहो मां पंहिंजे कननि सां ॿुधां पियो, मुंहिंजूं अखियूं ॾिसनि पियूं, कन ॿुधनि पिया। हबीब पिया फरमाइनि, या अय्युहन्नास इन्नी तरक्तु फीकुम मा इन अखस्तुम बिही लन तदिल्लु किताबल्लाह व इत्रती अहल बैती। ए इंसानो तव्हां में ॿ शयूं छॾियूं थो वञा, इन्हनि ॿिन्ही शयुनि खे चंबड़ी पवंदो त तव्हां गुमराह न थींदो। हिकिड़ो पंहिंजो क़ुरान ॾेयूं थो वञा, ॿिया पंहिंजा अहल बैत ॾेयूं थो वञा। छा ॾेयूं थो वञा? अहल बैत ऐं मुंहिंजो क़ुरान, इहे ॿ शयूं तव्हांखे ॾेयूं थो वञा। ऐं हिकिड़ी रिवायत में अॻिते इहे लफ़्ज़ आहिनि त लई यतफर्रका, इहे हिक ॿिए खां धार न थींदा। हत्ता तरिद्दा अलैयल हौज़, तां जो क़यामत जे ॾियारे हौज़ कौसर ते क़ुरान ऐं अहल बैत गॾु अचे मूंसां मिलंदा। क़ुरान अहल बैतनि सां हूंदो, अहल बैत क़ुरान सां हूंदा। कुरान पढ़न त अहल बैत, जे कुरान ते अमल कन त अहल बैत, जे कुरान जो कदर सुञाणन त अहल बैत, कुरान जे सिट सिट ते आयत आयत ते अखर अखर ते जे अमल करे ॾेखारियो त अहल बैत अतहार अमल करे ॾेखारियो। हाँ, पोइ जॾहिं अल्लाह ताला इहो अमर ॾिनो त जॾहिं तव्हांखे ॾुख या तकलीफ़ पहुचे त पोइ मदद वठो, छा कयूं? त पोइ इन क़ुरान ते अहल बैतन कीअं अमल कयो? जी, अहल बैतन सब्र कीअं कयो? अहल बैतन निमाज़ कीअं पढ़ी? इस्तईनु बिस्सब्र वस्सलात ते अहल बैत अतहार कीअं अमल करे ॾेखारियो? अचो थोरो करबला जे सफ़र ते नज़र कयूं। मुझे सुहिणे महबूब जो प्यारो शहजादो हजरत सैयदना इमाम हुसैन पंहिंजे बच्चन सूदो, पंहिंजे आल सूदो जेॾी महिल मके खे छॾे कूफे जे सफ़र जो राही थियो, रस्ते ते ज़ालिमन राह रुकावट कई ऐं मैदान करबो बला में ॾुख ऐं मुसीबतुनि वारी ज़मीन में जॾहिं संदन रस्तो रोकियो वियो ऐं ख़ैमा उते खोड़ियऊं। तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो त इमाम हुसैन जितऊं आया पे क़ुरान पढ़ंदा पे आया। छा ॻाल्हायो, छा पे कंदा आया? जॾहिं मदीने में हा क़ुरान पे पढ़ियूं ऐं जॾहिं मके में आया त बि क़ुरान पे पढ़ियूं ऐं जॾहिं करबला जे ऋण बयाबान में आया त बि अल्लाह जो क़ुरान पे पढ़ियूं। ऐं 10 मुहर्रम जे ॾींहं ते जेॾी महिल इमाम हुसैन आली मकाम पंहिंजी सवारी ते सवार थियनि था ऐं सिर कुर्बान करण जे लाइ पंहिंजी जान
दीने मुस्तफा ते फिदा करण जे लाए निकरन था त सुम रकिबल हुसैन अला फरसी व अखज़ मुसहफन फवदहु बैन यदैहि जेरी मल घोड़े ते चढ़न पिया त इमाम हुसैन हिकड़े हथ में तलवार वरती जुल्फिकार मौला अली जी तलवार हिकड़े हथ में हुयस बे हथ में कुरान पाक इमाम हुसैन जे हथ में हुई छा हथ में हुयुस कुरान छा हथ में हुयुस मदीने वारे साईं फरमाए त वलई यतफरका अहल बैत कुरान का जुदा न थींदा कुरान अहल बैतन का जुदा न थींदो पर जेरी मल सिर मुबारक तन का धार कयो थो वने ऐं कूफे जे बाज़ारुनि में ऐं दमशक जे बाज़ारुनि में जॾहिं सैयदना इमाम हुसैन जे सिर मुबारक के दमशक जे बाज़ारुनि में आंदो थो वने पर कुर्बान वञा सोने हुसैन जे शान तां त उन जाइ ते भी चप चुरन पिया कुरान जी तिलावत करे पियो पुट बस पैसा न तुंहिंजी मोहब्बत खपे हाँ बस मोहब्बत दे मुझे पैसा न दे मोहब्बत दे मुझे खुदा खुश कर चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु या रसूल अल्लाह कुरान मुसहफ इमाम हुसैन सा गड्डू हुयो पुत्र इधर मुझे ध्यान कयो कुरान पढ़ई बि पे ऐं कुरान हथ में भी हुयुस ऐं कुरान ते हकीकतन अमल भी कंदो पे वियो जेरी मल निगाहुन जे सामो बचड़ा शहीद पिया थियन जवान बच्चो अली अकबर औलाद वारो पंजे हियाव ते हथ रखो पंजे बच्चन के केड़े प्यार सा मानू पाले थो ऐं केडियूं दिल में हसरतूं ऐं उम्मीदूं हुंदियूं आहिनि मुंहिंजो बच्चो वॾो थींदो मुंहिंजो बच्चो हीअं थींदो अबे जे दिल में अमड़ जे दिल में तमन्नाऊं हुंदियूं आहिनि ऐं मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो बच्चो न पर सारो साथ कुर्बान थे निगाहुन जे सामूं अखियूं ॾिसन पियूं एक घड़ी में एक ॾींहं में बच्चा निगाहुन जे सामूं कुर्बान थींदा वञनि पर वाह हुसैन इस्तईनू बिसब्र ते तुंहिंजो अमल जो निगाहुन जे सामूं बच्चा शहीद पिया थियन पर इमाम हुसैन पिटको न पे कयो मातम न पे कयो हवा वेला न पे कई पर सब्र जो पेकर बनियो बीठो हुयो बच्चन जा लाश खणंदो पियो अचे खेमे जे पासे में अंबार लगाईंदो पियो वञे पर उन वक्त भी सब्र जो पेकर हुयो जेमल जवान पुत्र अली अकबर निगाहुन जे सामूं शहीद थियो आ घोड़े त हेठ चे थो अदरकनी या अबता ओ बाबा पहुंच जाए बाबा पहुंच जाए जेमल बच्चे जी सदा मिली बाबा बाबा इमाम हुसैन तकड़ो तकड़ो मैदान करबल में वने थो ऐं बच्चे के वनी गोद में रखई ऐं आखिरी पसाह अली अकबर जा पंजे अब्बे जे गोद में दम परवाज थी शहादत जो प्यालो वनी पीते तारीख इब्न असाकिर में अचे थो त हाणे जेमल इमाम हुसैन पंजे बच्चे जवान पुत्र अली अकबर जो लाश मुबारक खणी निकतो आ हिय जेमल जनाजो मुबारक खणी अचे थो पियो
वियो हो त ॾाढ़ी कारी हुयसि, जेॾी महिल खेमे ॾे वापसि मोटियो आहे त ॾाढ़ी सफ़ेद बणिजी वई हुयसि। दुख सठई, सब्र कयई, ॿाहिरि दाह न कयई, मुंहिंजा दोस्तो बेसब्री न कयई, एॾो त सब्र कयई जो वियो पे त जवान पे लॻो, मोटियो आहे त पीर मर्द पे लॻो। वाह हुसैन तुंहिंजो सब्र, इस्तईनू बिसब्रे, मदद वठो सब्र खां। वाह हुसैन तुंहिंजो सब्र, तुंहिंजे सब्र खे सलाम। मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल सभु बचड़ा भी शहीद थी विया, हाणे खेमे में आयो आख़िरी भेरो मोकलाणी करण जे लाइ, त बीमार ज़ैनुल आबिदीन जे भाकुर पातुसि, बाबा साईं मां इएं न छॾींदोमांइ, इएं मैदान ॾे वञण न ॾींदोमांइ, जेसीं ताईं मां जहिड़ो आहियां पंहिंजे अबे खे वञण कोन ॾींदुसि। बाबा अवल मूंखे मोकिल, जीअं अली अकबर खे मोकिली, जीअं कासिम खे मोकिली, तीअं मूंखे बि मोकिल, मां बि पंहिंजो सिर नाने जे दीन तां कुर्बान कयां। इमाम हुसैन फरमाए थो, बच्चा जे तूं बि शहादत जो प्यालो पीअंदे त हिननि अहल बैतन खे मदीने ॾे केरु पहुचाईंदो। मुझो नसुल अहल बैत हुसैनी सैयद दुनिया में किए मुझो नसुल बाकी रहंदो। ओ बच्चा तोखे धरती ते जीणो आ रहणो आ ऐं मुझे इमामत जो अमानत जो वारिस तोखे बणजणो आ। हजरत इमाम सज्जाद के भाकुर पाए ऐं उन वक्त में पान सब्र जी तलकीन करण लगा आहिनि। जेरी महिल अलविदा कन था हजरत सैयदा ज़ैनब साइण भेण आ, भेनरुनि खे पंहिंजे अदन सां केॾो प्यार हूंदो आहे ऐं हीअ उहा वफ़ादार भेण हुई शरीकतुल हुसैन, इमाम हुसैन जी गम में शरीक रहण वारी, परदेस काटण वारी, कैद काटण वारी वफ़ादार भेण हुई। जेॾी महिल इमाम हुसैन मोकिलाइण पे चाहियो त बीबी ज़ैनब रुनी आ, फरमाइनि था ज़ैनब ओ हैदरे करार जी न्याणी, ओ फातिमत ज़हरा जी बचड़ी, रोए जाए न, मातम न कजाए, वार न पट जाए, मुंह ते धक न हण जाए। ओ ज़ैनब मुझी शहादत सब्र कजाए, सब्र कजाए, छो त अल्लाह सब्र वारनि सां गॾु आ। हाफिज इब्न कसीर रिवायत आणे थो त इमाम हुसैन जेका आखिरी तलकीन कई, जेका आखिरी नसीहत कई पंहिंजे घराणे खे, पंहिंजे बच्चन खे जेका तलकीन कयूं, वसीयत कयूं, उहा सब्र जी वसीयत हुई। ऐं अहल बैतन क़ुरान ते ईअं अमल करे ॾेखारियो। ओ मुझा दोस्तो हजरत सैयदा ज़ैनब भी सब्र कयो, इमाम ज़ैनुल आबिदीन भी सब्र कयो ऐं इमाम हुसैन भी दुनिया वारन के सब्र जो मिसाल कायम करे ॾेखारियो। दुनिया में अहिड़ो साबिर ॿियो मुश्किल थी सघंदो जहिड़ो सब्र वारो सुहिणो हुसैन हुयो। ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन इन अब्बे जी नसीहत ते ईअं अमल कयो जो बकिया पंहिंजी पूरी ज़िंदगी हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन सब्र में रहियो, घटि ॻाल्हाईंदो हो, को ज़रूरत जी ॻाल्हि थींदी उहा कंदो हो, न त अक्सर ख़ामोश रहंदो हो ऐं अक्सर संदन अखियुनि मां लुड़क बहंदा रहंदा हुया। जॾहिं बि पानी पीअंदा हुया
पानी जी उञ लगंदी हुयनि। इमाम ज़ैनुल आबिदीन पानी हथ में झलींदा हुया त करबला जे शहीदन जी उञ याद अची वेंदी हुयनि। ऐं तेसी पानी जो ढुक न पीअंदा हुया जेसी ताईं अखियुनि मां लुड़क न किरी पवंदा हुयनि। मुंहिंजा दोस्तो लुड़क हारींदे रोंदे ब ढुक पानी जा ज़रूरत मुताबिक पीअंदा हा। पूरी जिंदगी रुना ॻोढ़ा ॻाढ़ियूं अखियुनि मंझा लुड़क हारियूं पर मातम न कयूं, पिटको न कयूं, कारा कपड़ा न पातऊं, वावेला न कयूं। पंहिंजे अबे हुसैन जी तलकीन जे मथां सब्र कयो त इमाम सज्जाद ज़ैनुल आबिदीन खे। ओ मुंहिंजा दोस्तो अहले बेते अतहार सब्र सेखारियो ऐं दुनिया वारनि खे सब्र करे ॾेखारियो। जेॾी महिल काफ़िलो अहले बेतनि जो क़ैद कयूं वठूं पिया वञनि, मुंहिंजा दोस्तो अॻियूं हज़रत इमाम हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते हुयो। पोयूं बीबियूं पाक दामन उन्हनि खे उठनि ते सवार करे वठूं वञनि पिया। ओॾी महिल उन्हनि जे दिलयुनि ते छा गुज़रंदो हूंदो जेॾी महिल उन्हनि जे सरदार जो सिर अॻियूं नेज़े ते हुजे। उन्हनि न्याणियुनि ते दिलयुनि ते छा गुज़रियो हूंदो, इमाम हुसैन जे अहल बेतनि ते छा गुज़रंदो हूंदो। मुंहिंजा दोस्तो हलंदे हलंदे हिकिड़ी जाइ ते काफ़िले पड़ाव कयो आहे, तरसिया आहिनि। ओॾी महिल हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे पासे में उन यज़ीदी दस्तो जेको गॾु पहरेदार वञे पियो, उन पहरेदार वेझो आया आहिनि। इमाम ज़ैनुल आबिदीन थो चवे, ए कूफियो, ए शामी लश्करियो, हिकिड़ी मुंहिंजी इल्तिजा है जे क़बूल कयो। चवनि था कहिड़ी, छा थो चवणु चाहीं? हज़रत इमाम फरमाए थो, हिकिड़ो भेरो मुंहिंजे बाबे जो सिर मुबारक मूंखे ॾियो त मां गल चुमा पेशानी चुमा पंहिंजे बाबे खे पंहिंजे सीने सां लायां। मूंखे थोरी देर जे लाइ मूंखे सिर मुबारक मुंहिंजे हवाले कयो। मुंहिंजा दोस्तो हुननि जे मन में रहम न हुयो, ईमान न हुयो, उन्हनि जे दिल में हया न हुयो। चवण लॻा त ए इमाम, ए ज़ैनुल आबिदीन, तोखे सिर ॾींदासीं पर हिकिड़े शर्त सां, तुंहिंजे पेरनि में हेठि उछलाईंदासीं। कबूल करी तो पोइ तोखे सिर ॾियूं, तुंहिंजे पेरनि में उछलाईंदासीं। जेॾी महिल इहे लफ़्ज़ इमाम ज़ैनुल आबिदीन ॿुधा, ओॾी महिल अखियुनि में लुड़क ईअं वही पिया जीअं सावण जो मींहुं वसंदो आहे। बीबी ज़ैनब भाकुर पाए चए थी, बचड़ा हिननि वहशी दरिंदनि मज़ा तूं कहिड़ी रहम जी उमेद थो रखी? ए बच्चा सब्र कर, सब्र कर, दुख जा ॾिहाड़ा गुज़री वेंदा। असांखे क़ुरान ते अमल करे सब्र वारी दामन छॾणी नाहे। ए शहीदे करबला तोखे सलाम, तुंहिंजी इज्जत तुंहिंजी अज़मत खे सलाम। ए शहीदे करबला तोखे सलाम, तुंहिंजी इज्जत तुंहिंजी अज़मत खे सलाम। मुंहिंजा दोस्तो महबूब जे अहल बेतन सब्र करे ॾेखारियो। ओ मुंहिंजा अज़ीज़ भा, हाँ अखियुनि में ॻोढ़ा वही अचनि, लुड़क वही अचनि त इहे मनव न आहिनि। इहे लुड़क जे ग़मे हुसैन में ॻोढ़ा ॻड़ी पवनि त इहा ख़ुदि मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। ॻोढ़नि वहाइण में मनव न आहे।
लुड़क हारण में मनो नाहे। हुजूर जो बच्चो मदीने वारे साईं जो शहजादो हजरत इब्राहिम फौत थियो आ। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पोता आहिनि। हजरत इब्राहिम वफ़ात करे वियो। मदीने वारे साईं जी नज़र जेॾीमहिल बछड़े जे लाश मुबारक ते पई आ त हुजूर जन जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। असां बि बीठा हुया, पुछा पिया कनि या रसूल अल्लाह ही छा, असांखे झलींदा आहियो त न रो या त जेॾीमहिल हज़रत इब्राहिम ते हबीबन जी निगाह पई आ, मुंहिंजो लजपाल नबी जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। असां बि चवंदा या रसूल अल्लाह ही छा, असांखे त झलींदा आहियो, अॼु तव्हां पाण पंहिंजे बच्चे जे विछोड़े में रो था। पाण फरमायूं मां तव्हांखे झलियो आहे पिटण खां, पार कढण खां, नोहा करण खां, मातम करण खां झलियो आ। रो अखियुनि जे ॻोढ़नि खां त मूं तव्हांखे मनो कोन कई आहे। औलादुना अकबादुना, औलाद जिगर जो टुकड़ो आ। जीअं वण जो पन पटबो आ त वण जे पाणी त निकिरी पवंदो आ, पाणी निकिरी पवंदो आ। ही औलाद असांजे जिगर जा टुकड़ा आहिनि। जॾहिं जुदा थींदा त उन गम में लुड़क त ज़रूर वही पवंदा। ये लुड़क वहाइण सब्र जे खिलाफ न आहिनि। साबिर लुड़क रोके न सघंदो आ, इहा फितरी ॻाल्हि आ। अखियुनि मां लुड़क हारजी पवण इन का शरीयत मनो कोन कई आ। दीन इस्लाम कुरान मुस्तफ़ा जी सुन्नत इन लुड़कन का मनो कोन कई आ। जे मनो थी आ त पिटण खां, मुंह ते चंबा हण, सीनो कुटण, सथरूं पिटण, वावेला करण, दाहूं करण, जाहिलियत वारियूं रड़ियूं दाहूं करण, इन शयुनि खां इस्लाम असांखे मनो कई आ। ओ अदा ओ मिठा वो केड़ो संग दिल हूंदो जो इमाम हुसैन जी शहादत जो जिक्र ॿुधे अखियुनि में ॻोढ़ा न अचनि। ये ॻोढ़ा फितरी आहिनि। जंहिंखे बि ईमान जी रमक जंहिंजे दिल में हूंदी, जंहिंजे मन में ईमान जो ज़र्रो हूंदो, उहो ज़िक्र शहादत ॿुधंदो त बेवस अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पवंदसि। इन्हनि ॻोढ़नि ते पाबंदी न आहे, इन्हनि ॻोढ़नि खां मनो न आहे। जे मनो आहे त पिटण खां, वॾे सॾ दाहुन करण खां। ओ मुंहिंजा दोस्तो, इन पिटके जी, इन मातम जी ऐं इन कारनि कपिड़नि जी शुरूआत किथों थी? हुजूर जन त कोन कयो, साहबन बि कोन कयो, अहल बैतन बि कोन कयो। करबला जे शहीदनि जा जेकी बाक़ियात हुया, उन्हनि जी ज़ुर्रियत, उन्हनि जे आल, बीबी ज़ैनब साइण या हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन, उन्हनि त मातम ईअं कोन कयो। भला ही जेको मातम कारा कपिड़ा पाइण या नोहा करण, इन जी शुरूआत किथों थी? अहले तशय्युद जो किताब मुंतहिल आमाल, जिल्द पहिरियों, मक़सद चौथों, फ़सल 8, शेख अब्बास कुम्मी जो लिखियल, सुफ़ो नंबर 505। उनमें मुंतहिल आमाल किताब जे अंदर शियो आलिम लिखे थो त मातम जी शुरूआत कीअं थी, किथों थी, कंहिं कई। व जमाए नकुल करदा अंद कि यजीद अमर करद सरे मुतहर इमाम अलैहिस्सलाम रा बर दरे कसरे शू में ऊ नसब करदंद। जॾहिं इमाम हुसैन जो काफ़िलो दिमश्क में पहुतो त यजीद हुकुम ॾिनो त इमाम हुसैन जो सिर उन जे बुर्री जेका माड़ी हुई, उन माड़ी जे दरवाज़े ते टंगियो वञे। यजीद हुकुम ॾिनो। व अहल बैत रा अमर करद के दाखिल खाने ऊ शवंद, ऐं अहल बैतन के हुकुम ॾिनई त मुंहिंजे हवेली में, मुंहिंजे घर में, मुंहिंजे माड़ी में अंदर अहल बैतन के दाखिल कयो।
चूं मुखद्दरात अहले बैत अस्मत व जलालत अलैहिमुस्सलाम दाखिल खाना आ लईन शुदंद। जने पाक दामन बीबियूं अस्मत ऐं इज्जत वारियूं बीबियूं जिन जे मथां सलाम हुजे अल्लाह जो, उहे जने यजीद जे महल में अंदर दाखिल थियूं, उन यजीद लईन जे महल में दाखिल थियूं। ज़नाने आले अबू सुफियान जेवर हाय खुदरा कंदंद व लिबास मातम पोशीदंद व सदा ब गिरिया व नूहा बुलंद करदंद व सेह रोजा मातम दाश्तंद। शियो आलिम तो लिखे त पो यजीद जे घर वारने पंजा जेवर लाहे उछलाया ऐं लिबास मातम वारो पातऊं ऐं रड़ियूं दा ऐं 3 ॾींहंनि ताईं मातम करण लगा। यजीद जे घर वारा छो त ॾिठूं त हेॾो ज़ुल्म थी वियो आहे, रैयत राज न बिगड़ी वञे, असांजी हुकूमत न तेल थी वञे, असांजी हुकूमत ऐं तख़्त न फुरजी वञे। उन पंहिंजे हुकूमत बचाइण जे लाइ इब्न ज़ियाद ते लानत विधई त उन्हें लानत पोइस उन्हें कयो आहे, मूं ईअं न कयो आहे। पोइ यजीद जे घर वारनि वरी फारसी जा लफ़्ज़ आहिनि त ज़नाने आले अबू सुफियान जी आल यानी यजीद जे घर वारा जेवर हाय खुदरा कंदंद पंहिंजा जेवर लाहे उछलायूं व लिबास मातम पोशीदंद ऐं मातमिन वारो लिबास पातऊं व सदा ब गिरिया व नूहा बुलंद करदंद ऐं रोअण ऐं नूहनि जो आवाज़ बुलंद कयूं, वॾे सॾ रोअण शुरू कयूं। व सेह रोज़ा मातम दाश्तंद ऐं 3 ॾींहंनि ताईं मातम कंदा रहिया। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त तव्हांखे हुसैनी तरीक़ो वणे थो, अहल बैतन वारो तरीक़ो या यजीद वारो? यजीद जी ज़ाल हुई जंहिंजो नालो हो हिंदा, उनखे यजीद हुकुम ॾिनो त तूं मातम कर। कीअं? अहल तशरीह जो किताब आहे जिलाउल उयून, उर्दू में किताब आहे जिलाउल उयून, जिल्द 2 सुफ़ो 95। उनमें अबू मखनफ वगैरह से रिवायत की है कि हुक्म यजीद लईन से सिर मुबारक सैयद शुहदा उसके दरवाजे कसर पर आवेजा किया गया। यानी इमाम हुसैन जो सिर उनके माड़ी के दरवाजे ते लड़कायो वियो। वह अहल बैत आ हजरत को अपने महल में भिजवाया। जब मुकद्दरात अहल बैत इस्मत व तहारत इस महल में दाखिल हुए, औरात अबू सुफियान ने अपने जेवरात उतार दिए और लिबास मातन पहनकर आवाज नूहा और गिरिया जारी बुलंद की और 3 रोज तक मातम रहा। अज़ीज़ान मोहतरम, हाणे फैसलो तव्हां पाण कयो त कहिड़ी राह खपे, यजीदी राह खपे या हुसैनी राह खपे? ऐं शियन जो किताब आहे उसूल काफ़ी ऐं तफसीर कुम्मी, इन बिन्ही मुस्तनद किताबनि जे अंदर कुरान मजीद जी आयत या अय्युहन नबी इज़ा जाअकल मुमिनात युबायिनक, इन आयत जे तफसीर में तफसीर कुम्मी वारो ऐं उसूल काफ़ी वारो लिखे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि औरतूं आयूं बेअत करण जे लाइ। छा जे लाइ? औरतूं महबूबन करीमन वटि बेअत करण जे लाइ आयूं। पोइ हुज़ूर जन इहा कुरान शरीफ़ जी आयत जेका आहे उन में हुकुम हुयो त नेकी जे कम में तव्हां बेफ़रमानी न कंदो। जेको मां हुकुम ॾींदोसांव उहो हुकुम मञंदो, बेफ़रमानी न कंदो। इन ॻाल्हि ते मूंसां बेअत कयो त नेकी जे कमनि में तव्हां मुंहिंजी बेफ़रमानी न कंदो। हुज़ूर जन कंहिंखे फरमायो? औरतुनि खे, सहाबियाणियुनि खे जेके हुज़ूर सां बेअत करण आयूं। हुज़ूर जन उनखे फरमायो त नेकी जे कम में तव्हां मुंहिंजी बेफ़रमानी न कंदो। जॾहिं हबीबन ईअं फरमायो त फ़कामत उम्म हकीम बिनतिल हारिस बिन अब्दुल मुतलिब फ़क़ालत या रसूल अल्लाह मा हादल मअरूफ अल्लज़ी अमरना अल्लाह अल्ला नसियन्नक फीह। या रसूल अल्लाह, उहे नेकी जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें असां तुंहिंजी बेफ़रमानी न कयूं? उहे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि?
कुरान में तो वज़ाहत कोन्हे न, तव्हां असांखे वज़ाहत करे ॿुधायो त उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें तव्हां असांजी फर्माबरदारी चाहियो था। फ़क़ाल अल्लाह तख़मिशन वजहा, मां मूंसां हिन ॻाल्हि ते वाइदो कयो त जॾहिं ॾुख ईंदव मुसीबत ईंदव त पंहिंजे गिटा न कुटींदव। वला तल्तिमन खद्दा, पंहिंजो मुंहुं न पिटींदो, पंहिंजा गिटा न कुटींदो। वला तफ्तिनन शहरा, ऐं पंहिंजा वार न पटींदो। वला तमज़कन जेबा, पंहिंजा कपड़ा न फाड़ींदो। वला तुसव्विदन सौबा, ऐं कारा कपड़ा न पाईंदो। मूंसां वाइदो कयो, इन ॻाल्हि ते बेअत कयो त ग़ुम जे वक़्त में, ॾुख जे वक़्त में, हे असां अहल सुन्नत जो किताब न आहे, अहल तशय्युद जो किताब आहे, तफ़सीर कुम्मी। उन तफ़सीर में तफ़सीर कुम्मी सूरह मुम्तहना रुकू नंबर 2 ऐं सुफ़ो नंबर 676, पुराणो छापो, ऐं उसूल काफ़ी जिल्द 5 ऐं सुफ़ो नंबर 527। शियो मुफ़स्सिर तो लिखे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन का सहाबियाणी पुछो त या रसूल अल्लाह कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में असां खां बेअत वठो था, असां तव्हांजी फर्माबरदारी कयूं कहिड़नि कमनि में? हबीबन करीमन फरमायो त हिननि कमनि में त पंहिंजे मुंहं ते चंबा न हणंदो, गिटा न कुटींदो, वार न पटींदो, कपड़ा न फाड़ींदो। वला तुसव्विदन सौबा, कारा कपड़ा न पाईंदो। वला तदऊन बिल वैले, ऐं हाय घोड़ा वेल रड़ियूं दाहूं ईअं न कंदो। वला युकीमन इंद कब्रिन, ऐं कब्र ते वञी वेही न रहंदो, कब्र ते वेही पार ऐं ओसर न कढंदो। फबायहुन अला हादिहि शुरूत, पो उन्हनि सहाबियाणियुनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां इन शर्तनि ते बेअत कई। महबूबन करीमन उनखां बेअत वरती। महबूबन पंहिंजे सहाबनि ऐं सहाबियाणियुनि खां बेअत वरती त हे कम तव्हांखे न आहिनि करणा। अज़ीज़ान मोहतरम, ऐं फुरू काफ़ी जे अंदर हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, अन अबी अब्दुल्लाह अलैहिस्सलाम क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रबुल मुस्लिम यदहु अला फ़ख़्ज़िही इंदल मुसीबत इहबातुन लिअज्रिही। मुसीबत जे वक़्त में को मुसलमान पंहिंजो सथरूं थो पिटे, पंहिंजे सथरुनि ते धक थो हणे त उनजो अजुर ऐं सवाब सभु ज़ायो थी वियो। उनजो अजुर, उनजो सवाब सभु ज़ायो थी वियो। अज़ीज़ान मोहतरम, ही क़ुरान जो तफ़सीर अहल तशय्युद जे मुफ़स्सिर कयो, ऐं ही अइम्मा अतहार मंझां हज़रत इमाम जाफ़र सादिक जंहिंजे फ़िक़्ह जाफ़री ते हलण जी माण्हू दावा कंदा आहिनि, उहो सुहिणो सैयदना इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको असां नक्शबंदियुनि जो मुर्शिद ऐं पीर आहे। असांजे सिलसिले आलिया नक्शबंदीअ में इमाम जाफ़र सादिक असांजो मुर्शिद आहे, असांजो हादी ऐं रहबर आहे। हज़रत इमाम जाफ़र सादिक सुहिणो थो फरमाए त जेकॾहिं मुसीबत जे वक़्त में तव्हां सथरूं पिटियूं त तव्हांजो अजुर ऐं सवाब ज़ायो थी वेंदो। मुझा दोस्तों, इन तरह से इमाम मुहम्मद बाकिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आ, अन अबी जाफरिन अलैहिस्सलाम क़ाल क़ुल्तु लहू मल जज़ क़ाल असरुल जज़ सुराह बिल वैल वल अवील व लतमल वजह व जज़ शर मिनन नवासी। हजरत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछो वियो त शदीद जज़, इमाम साईं फरमायो त मुसीबत जे वक़्त में हाय घोड़ा रड़ियूं दाहूं करण ऐं मुंह के पिटण ऐं वार पेशानी जा पटण, वार नोचण या पाण सब्र छॾे ॾियण ऐं इस्तरजा यानी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ण जे बजाय हाय 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 वाय वाय रड़ियूं दाहूं करण,
इहो वैल आहे, इहो जज़ा आहे जेको अल्लाह ताला जल शानू पंहिंजे हबीब जी ज़बानी हिन उम्मत खे मना फरमाए छॾी। अज़ीज़ान मोहतरम, पोइ हाणे मूंखे ॿुधाए त जॾहिं अल्लाह जे क़ुरान बि सब्र जी तलकीन ॾिनी ऐं अइम्मा अतहार अहल बैत अतहार बि इहा तालीम ॾिनी त पोइ जेको मोमिन आहे ऐं सचो आशिक़ रसूल आहे ऐं हुबदार अहल बैत आहे उन जे लाइ इहा ई नसीहत काफ़ी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चवंदो त मुंहिंजे साम्हूं हींअर 50 दलील ॿिया बि आहिनि, पर जंहिंखे अल्लाह ताला सम्झ ॾींदो उन जे लाइ हिकिड़ो ई दलील काफ़ी आहे। पर जेकॾहिं जंहिंखे मञणो नाहे ऐं ऐनक चढ़ियल आहे उहा पंहिंजी पुराणी, त पोइ उनखे मां 500 दलील बि ॾियां त बि उनखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी। मुंहिंजा दोस्तो, जेको सम्झदार आहे उन जे लाइ इहा हिकिड़ी या 2 ॻाल्हियूं काफ़ी आहिनि। ऐं उन्हनि खे बि दावत ॾियां थो त उहा वाट अपनायो जेका मदीने वारे मीर जे बचड़नि ऐं अहल बैतनि। सब्र कयो, अखियुनि मां लुड़क अचनि त भली वहनि। कारा कपड़ा न पायो, मुहर्रम जे अंदरि तव्हां हाय घोड़ा पिटको मातम न कयो, बल्कि निमाज़ पढ़ो, ज़िक्र कयो, मस्जिद खे आबाद कयो त अल्लाह बि राज़ी, मदीने वारो साईं बि राज़ी, त अहल बैत अतहार बि राज़ी। हिकिड़ो पैगाम ॾियांव, यादि रखंदो, ना कारा कपड़ा पा मुहर्रम जे महीने में, ना कारा कपड़ा पा मुहर्रम जे महीने में, इमाम ज़िंदा आहे, इहो मातम जाइज़ नाहे, ना दर दर दुल वजा मुहर्रम जे महीने में, ना दर दर दुल वजा मुहर्रम जे महीने में, इमाम ज़िंदा आहे। जेके हुबदार आयो से गरजी चवरायो, इमाम ज़िंदा आहे, इहो मातम जाइज़ नाहे। चओ न नाहे, इहो पिटको जाइज़ नाहे, ना दर दर दुल वजा मुहर्रम पढ़ 5 नमाज़ूं सारे, ना वेहो खुदा के विसारे। पढ़ 5 नमाज़ूं सारे, ना वेहो खुदा के विसारे। पढ़ 5 रख रोज़ा ॿियनि खे रखा मुहर्रम जे महीने में, रख रोज़ा ॿियनि खे रखा, इमाम ज़िंदा आहे, इहो मातम जाइज़ नाहे, ना दर दर दुल वजा, ना दर दर दुल वजा। असहाब नबीअ जा प्यारा, हड़ हादी हिदायत वारा, असहाब नबीअ जा, असहाब नबीअ जा, असहाब नबीअ जा, हड़ हादी हिदायत वारा। ना तन जो शान घटा, तू तन के की न ॻाल्हा मुहर्रम जे महीने में। हुसैन ज़िंदा आहे, अली अकबर ज़िंदा आहे, अली असगर जिंदा आए, सुनो कासिम जिंदा आए, इमाम हुसैन जिंदा आए, यो पिट को जायज नाए, ना दर दर दुल वजा,
ना दर दर धूल वजा तो सुन्नत को न सुञाती तो भंग सा दिल आलाती। साबित कर जे अहल बेतन मां इमामन मां चैन यारन पंजन पाकन 12 इमामन वींदे तुंहिंजे 14 इमाम खुमैनी साईं ताईं के हिकड़े को साबित करे दे के नशो वापरायो हुजे के भंग वापराई हुजे जे कंठा कोला बापाता हुजन। ओ मिठा जे करे इमामन इए न कयो पाक नबी जे घराणे इए न कयो तो पो तू छो थो इए करी तोखे के समझायो आ के तोखे या पट्टी पढ़ाई आ। खीर के वेझो न वनी जेको पाक ऐं भंग जेका पलीता चरस जेको नापाक आ शराब जेको हराम आ हराम के वेझो ऐं हलाल का परे इहो सबक सजण तोखे के सेखारियो आ के पट्टी पढ़ाई थई। ओ मिठा ओ अदा छद इने पुरियुन रीतुन ऐं रस्मुन के आ मुझे सोने नबी जे सुन्नत ऐं शरीयत दे मोटी आ। तो सुन्नत को न सुञाती तो भंग तो सुन्नत तो भंग सा दिल आलाती। ओ छड़ छड़ मां डाणा मरसिया महरम जे महीने में इमाम जिंदा आए। यो मातम जायज नाए ना दर दर धूल वजा महरम जे महीने में ना दर दर। सुभान अल्लाह। ओ मुझा पिरी प्यारा जेकरे मुझे सोने हबीब जे सुन्नत अमल कई मदीने वाले साईं जे फरमान ते ऐं अहल ओ अदा जे अहल बेतन के राजी करनो आ त पो नमाज पढ़। मुझे महबूब जे बच्चन त नमाज पढ़ी न। इमाम हुसैन मैदान करबला में नमाज पढ़ी ऐं इमाम हुसैन जे बचड़े इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज पढ़ी ॾेखारी। जेकॾहिं मुझा पिरी प्यारा तोखे अहल बैतन सां मोहब्बत आ त 5 वक्त नमाज पढ़ परवा हक न खा जुल्म न कर बेहयाई जा कम न कर। ओ मुझा दा चोरी न कर ठगी न कर जुल्म न कर गुनाहन जे वेझो न वञ तौबा ताइब थी अमल सालिह कर। ही दिहाड़ा मुहर्रम शरीफ जा तोखे इन गाल जी दावत दिन था त तू रुजू इल्लाह कर अल्लाह दे मोटी पव सालिह अमलन वारी वाट वठ। वक्त वञई तो वेल मुसाफिर कर का कार कतण जी कर का कार कतण जी काने वेल वेण जी। वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर दा कर का कार कतण जी। सीटी लगी वई सिंगलो खजी वियो गाड़ी हलण जो वक्त अची वियो बिना टिकेट जे जेल मुसाफिर कर का कार कतण जी। है बिना टिकेट जे जेल मुसाफिर कर का कार कतण जी। कर का कान्हे वेल वेण जी। पर मिठा
इहो रस्तो तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदे, सालियनि जी संगत में वेंदे। ये ग़िफ़लतुनि जा ये जेके तह चढ़ी विया आहिनि दिलि जे मथां, दिलि कटिजी कारी थी वई आहे, इहे क़ल्ब जूं कटूं तॾहिं लहंदियूं, ज़मीरनि जा ज़ंग तॾहिं लहंदा जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदे। वेहु वञी वटि तन कलम जनी जे हथ में, मेटे अंग अगियां वारे ॿिया लिखनि, पनो सो पाड़नि जंहिंमें पसण थिए बिपरीअ जो। वेहो वञी वटि तन जेके वेही था ॼाणनि, वेहो न साण ॿियनि मतां वेही वक़्तु विञाई। वेही वक़्तु न विञाए, ज़िंदगी पंहिंजी बर्बाद न कर, पंहिंजे आख़िरत जी तयारी कर, अमल सालिह कर, ॿियनि जा ऐब खोले, ॿियनि खे गारियूं ॾींदे, ॿियनि खे घटि वधि ॻाल्हाईंदे उमिरि गुज़री वई ओ अदा, पर हाणे पाण ते बि नज़र कर त तो पंहिंजे लाइ छा ठाहियो तयारु कयो। हाँ, अॼु हिन भलारी महफ़िल में जेके बि बेनिमाज़ आयोसीं जो ऐलान कयो त 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं। मथे हथ खणो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो। अल्लाह जे घर खे आबाद कयो, रब तव्हांखे आबाद कंदो। रब जो ज़िक्र कयो त अल्लाह तव्हांखे यादि कंदो। नेक थियो त रब तव्हांजी संभाल लहंदो, तव्हांजे रिज़्क़ में, इज़्ज़त, दीन माल में बरकतूं ॾींदो जे तव्हां सच्चा मोमिन मुख़लिस बणजंदव। रब्बुल आलमीन जल्ल शानो शाह असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाहे, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी, तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना, पंहिंजी महबत पंहिंजी मारिफत ॾे, अहल बैत अतहार जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम।